अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जेका तव्हांखे आखाणी ॿुधाए रहियो आहियां सा आहे चार शहज़ादनि जी। दोस्तों, बादशाह त ख़ुदि खुदा आहे, ही बि हिकु रूए ज़मीन ते रहण वारे बादशाह जी ॻाल्हि आहे। दोस्तों, हिकिड़ो हो बादशाह जंहिंजे अदल ऐं इंसाफ़ जी दुश्मननि में त हाक हुई, पर दुश्मननि में बि हाक हूंदी हुई। खेसि चार सुहिणा ऐं नौजवान पुट हुआ, जेके चारई शहर ऐं शिकार जा ऐं घुमण फिरण जा ॾाढा शौक़ीन हुआ। रोज़ सुबुह जो घोड़नि ते सुवार थी निकिरंदा हुआ ऐं सॼो ॾींहुं शिकार जे पोयां घोड़ा डुड़ाईंदा हुआ। शाम धारे पंहिंजे माॻ ते मोटी ईंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं शहज़ादा सही संभरी घोड़नि ते चढ़ी शिकार जे इरादे सां हिकिड़े पासे रवाना थिया। हलंदे हलंदे कंहिं ऋण पट में अची पहुता, जिथे उन्हनि खे उञ ॾाढो तंग कयो। हेॾां होॾां ॾिठाऊं, पर भर पासे में का बि वसंदे वाड़ी नज़र न आयनि। थोरो अॻिते हलिया त खेनि परियां हिकिड़ी झूपड़ी ॾिसण में आई। ख़्यालु कयऊं लाशक उते को ही हिक ॿिए में सलाह कयूं त जेकॾहिं चारई ॼणा गॾिजी हलियासीं त ख़बर न आहे झूपड़ी वारा कहिड़ो हाल कनि। तंहिं करे चङो ईअं आहे त हिकिड़ो हिकिड़ो थी वञे ऐं पाणी पी अचे। इहा सलाह बीहारे पहिरियां वॾो भाउ झूपड़ी ॾांहुं रवानो थियो। उते वञी सॾु कयईं त झूपड़ी मां हिकु नंढी नेटी टियों ॾींहं जे चंड जहिड़ी सुहिणी छोकिरी निकिरी आई, जंहिं पुछियसि त तूं केरु आहीं। शहज़ादे जवाबु ॾिनसि, आउं मुसाफ़िर आहियां, उञ अची हलाक कयो अथमि, महिरबानी करे पाणी जो ढुक पीआरियमि। छोकिरी चयसि त दुनिया में मुसाफ़िर आहिनि, तूं अलाए कहिड़ो मुसाफ़िर आहीं। जे जवाबु पूरो ॾींदे त पाणी बि मिलंदई, न त पोयां पेर कजांइ। शहज़ादो पूरो जवाबु न ॾेई सघियो ऐं सवाइ पाणी पीअण जे मोटी अची भाइरनि खे ख़बर कयाई। उन्ही ते वरी ॿियो भाउ झूपड़ी ॾांहुं वियो। झूपड़ी जे ॿाहिरां बि हकल कयाई त नेक माई, मूं ग़रीब खे भलाई करे पाणी चुको पीआर। इहो ॿुधी साॻी छोकिरी निकिरी आई ऐं चयाई त दुनिया में ग़रीब आहिनि ॿ, ॿुधाए तूं कहिड़ो ग़रीब आहीं। शहज़ादो बि जवाबु न ॾेई सघियो ऐं बिना पाणी पीअण जे वापसि वरी आयो। वरी टियों शहज़ादो आयो ऐं अची छोकिरी खे चयाई त माई, आउं चोर आहियां। छोकिरी इहो ॿुधी चवणु लॻी त दुनिया में चोर आहिनि ॿ, तूं ॿुधा कहिड़ो चोर आहीं। शहज़ादो जवाबु न ॾेई सघियो ऐं इहो बि उञायल पोइते पहुचो। अहिड़ी तरह चोथों शहज़ादो बि झूपड़ी ॾे पाणी पीअण लाइ आयो। छोकिरी पुछियसि तूं केरु आहीं। चयाईं त आउं बेवकूफ़ आहियां। छोकिरी पुछियसि त दुनिया में बेवकूफ़ ॿ आहिनि, ॿुधाए तूं कहिड़ो बेवकूफ़ आहीं। हिन शहज़ादे बि को जवाबु न ॾिनो ऐं जहिड़ो वियो तहिड़ो ई नाउमेद थी मोटियो। नेठि शहज़ादनि खां ॿी वाह न ॾिसी घोड़ा खणी पुठिते वरिया ऐं हलंदा हलंदा अची पंहिंजे मुल्क में पहुता। शहज़ादे जे वञण खां पोयां जल्दी छोकिरी जो मुड़ुस बि घर आयो। हिन जो दरवाज़े वटि पेर ॾिठा सो शक कयाई, नका कयाई, पुछा नकी कयाई, गाछा लाहींदे मोचड़ो माई खे बसकारा अची कई। ज़ाल खे चङी मार कढी पेरो खणी शहज़ादनि जे मुल्क में अची पहुतो ऐं शहज़ादनि जा पेर शाही महल जे दरवाज़े ताईं पहुचाए बादशाह खे वञी दांह ॾिनई त बादशाह सलामत, चार शाही धाड़ेल मुंहिंजे घर में धारो हणी आया आहिनि। मूं उन्हनि जा पेरा खणी शाही महल अंदरि छॾिया आहिनि। हाणे महिरबानी करे मूं ग़रीब सां इंसाफ़ करे। बादशाह ॿिन जी ॻाल्हि ॿुधी हिकदमि हुकुम कयो त उन्हनि धाड़ेलनि खे झली वञी सूरी ते चाढ़ियो। बादशाह जो हुकुम ॿुधी वज़ीर चइनी शहज़ादनि खे अची क़ाबू कयो। सॼे शहर ऐं आसपास में इहा ॻाल्हि हली वई त शहज़ादनि खे फाही ते चाढ़ियो वेंदो। होॾां छोकिरी खे बि इहा ख़बर पइजी वई। तंहिं ख़्यालु कयो त इहे वीचारा चारई बेगुनाह आहिनि ऐं उन्हनि खे कंहिं बि हालत में बचाइणु घुरिजे। इहो ख़्यालु करे कंहिं हीले सां इहा छोकिरी बि अची बादशाह जी कचहरी में पहुती ऐं बादशाह खे समूरो हाल करे ॿुधायाईं। उन ते बादशाह चइनी शहज़ादनि खे पाण वटि घुरायो, जिन साॻियो पाणी न पीआरण वारो हाल बयानु कयो। बादशाह छोकिरी खे चयो त बराबरि शहज़ादा बेगुनाह ऐं असीं हिननि खे माफ़ी था ॾियूं, पर तूं ॿुधा त दुनिया में ॿ मुसाफ़िर, ॿ ग़रीब, ॿ चोर ऐं ॿ बेवकूफ़ केरु आहिनि। छोकिरी जवाबु ॾिनो त जीअं त क़िबला हिन दुनिया में मुसाफ़िर ॿ आहिनि, चंड ऐं सिज, जेके वीचारा सदाईं सफ़र में आहिनि। अब ॿ ग़रीब आहिनि, हिकु ज़मीन बि कुंवारी धीअ, छाकाणि त ग़रीब ते जेको भार रखिबो सो सही वेंदो। अहिड़ी तरह ज़मीन ते बि केतिरो भार हूंदो, दांह न कंदी ऐं न्याणी खे बि माइट जेको मुड़ुसु ॾींदा सो सवाइ पुछण जे क़बूलींदी। चोर बि आहिनि ॿ, हिकु साह ऐं ॿियो इज़राइल,
चोर हमेशह लिकी ईंदो आहे, अहिड़ी तरह ही ॿई लिकी ईंदा आहिनि। बेवकूफ़ बि आहिनि ॿ, हिकिड़ो पाण बादशाह सलामत ऐं ॿियो मुंहिंजो मुड़ुस बि सवाइ पुछा ॻाछा जे मूंखे मार ॾेई हिते दांह खणी आयो आहे, ऐं अव्हां बि उनजी ॻाल्हि ते ॻंढ ॿधी शहज़ादनि खे खणी फाही ते चाढ़ण जो हुकुम कयो आहे। जेकॾहिं आउं वक़्तसर न अचां त हूंद ही चारई वीचारा फांसी ते चढ़ी वञनि हा। बादशाह छोकिरी जो इहो सम्झ भरियो जवाबु ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं खेसि घणो इनाम ॾेई रवानो कयूं। दोस्तो, ही कहाणी जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे वीडियो खे शेयर, लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलूं था कंहिं ॿी आखाणी में, तेसिताईं इजाज़त।